जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं राणीपुर खां। राणीपुर भरिसां ॻोठ झंडो मशाक में एक घर के अचानक बाहि लगी वई। घर में बीठल बकरियों, अनाज ऐं ॿियो घर जो अलॻि तलॻि सड़ी रख थी वियो। इतला ॾियण बावजूद फायर ब्रिगेड अमलो पहुची न सघियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते कंट्रोल आंदो। मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल वसवारनि खां मदद जी अपील। रबड़ मूजिबि राणीपुर भरिसां ॻोठ झंडो मशाक में राणीपुर जे सीनियर सहाफ़ी नदीम शेख जे घर के ओचितो बाहि वकोड़े वई। बाहि लॻण जे नतीजे में घर में बीठल 4 बकरियूं, अनाज, खटूं, हंध ऐं ॿियो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो। इतला ॾियण बावजूद फायर ब्रिगेड अमलो वक़्त सिर न पहुची सघियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते कंट्रोल आंदो। मुतासिर सहाफ़ी जो ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल आहे। संदन चवणु हो त घर में जेकी कुझु हुयो सो सड़ी रख थी वियो आहे। ख़बर न आहे कीअं बाहि वकोड़े वई। सिर्फ़ु पंहिंजूं जानियूं बचाए निकिता आहियूं। हुननि ॾिसी ख़ैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त वाहर कई वञे।